उस्ताद बुखारी चयो त माण्हू रोई घुरंदा आहिनि इज़त दौलत शोहरत कुदरत मुर्गी चवंदी आहे मेहनत मेहनत मेहनत। खलील इलियास। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब सदर मजलिस डॉक्टर नबी बख्श बलर साहिब, इज्जत माब जनाब मलका सिकंदर साहिब, चेयरमैन अब्बास फाउंडेशन शेख अब्दुल्ला साहिब, उस्ताद साहिबान ऐं शेरवासी, अस्सलाम वालेकुम। जनाब आला सभा खां पहिरीं आउं मेहरान टीवी चैनल वारनि जो निहाल शुक्रगुज़ार आहियां जिन तइलीम जो हफ़्तो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। उन खां पोइ शेख अब्दुल्ला साहिब जिन खे मुबारक ॾींदुसि जंहिं ही प्रोग्राम करे असां शागिर्दनि खे स्टेज ते अचण जो मौक़ो ॾिनो आहे। मौज़ू इल्म जी अहमियत आहे। ही मौज़ू तमामु वसी आहे। पंहिंजे नंढड़े ज़हन मूजिबि चंद जुमिला अर्ज़ रखण जी सआदत हासिल कंदो। इल्म इंसान जी कीअं आहे। इल्म हासिल करण ताईं इंसान खे बुरे भले जी सुञाणप अची वेंदी ऐं हू इंसान खे मुकमिल ऐं कामिल इंसान बणाईंदो, जंहिं सां इंसान मुआशिरे में पंहिंजो चङो मुक़ाम ठाहे थो ऐं पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां संवारे थो। असांजे प्यारे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं इल्म हासिल करण लाइ तव्हांखे चीन वञणो पवे त पोइ वञो। ॿिए हंधि पाण फरमायूं त इल्म हासिल कयो कंहिंजे खां ख़बर ताईं। उन मां साबित आहे त इल्म जी वॾी अहमियत आहे। असांखे बि उन लाइ महिनत करणु घुरिजे। अॼु असीं सभु शागिर्द उहो अहद था करियूं त इंशा अल्लाह मेहनत करे पढ़ंदासीं ऐं मेहनत जी शमह रोशन करे पंहिंजे मुल्क खे रोशन कंदासीं।